पुलिस सुठो कमु कंदी त उनजी तारीफ़ कबी इहो चङो कमु आहे ऐं इन सां परे इहा ॻाल्हि ज़ाहिर थी थिए त पुलिस अगरि चाहे त कंहिं बि ॾोह ताईं पहुची सघे थी त इहा सियासी इंटरफेरेंस जे करे सियासी पुश पनाही जे करे कई केसनि ताईं या क्रिमिनल्स ताईं नथी पहुची सघे पुलिस त उन में मां सम्झां थो सियासी मुदाख़लत जे करे कोन थी पहुची सघे पर हाणे इहो साबित थो थिए त अगरि एॾी वॾी वारदात ताईं पहुची सघनि था त हर वारदात ताईं पुलिस अगरि चाहे ऐं उन में सियासी मुदाख़लत न हुजे त पहुची सघे उन में नौशहरे ज़िले में बि इलाही वॾो आहे माना कमु थिया आहिनि धाड़ा लॻा आहिनि उहा नथी मोटे ऐं जल्दी जेका आहे सा MNA जी मोटे थी त MNA जी मोटे या कंहिंजी मोटे सुठी ॻाल्हि आहे चङी ॻाल्हि आहे हुन सारा जोगी ॻाल्हि आहे पर मां जीअं चयो त इन जो मक़सदु इहो ई आहे न त पुलिस कंहिं बि केस ताईं पहुची सघे थी पुलिस वटि एॾा वसाइल आहिनि अगरि उनखे सियासी पुष्ट पनाही ॿियनि खे हासिलु न हुजे चोरनि खे धाड़ियलनि खे पर अनफॉर्चुनेटली चोरनि ऐं धाड़ियलनि खे सियासी पुष्ट पनाही आहे पुलिस अगरि चाहे त होम मिनिस्टर जे घर ताईं बि पहुची सघे थी त कंहिं साड़ियो आहे उहा बि उन्हनि खे ख़बर आहे त कंहिं साड़ियो आहे पर उन्हनि खे उते पहुचणु कोन थो ॾिनो वञे सर अॻे चकर तव्हां ॻाल्हि कई त जेको आहे GDA जो इजलास अञा कोन थियो आहे अञा मां चओ कोन थियो आहे असां अञा ताईं उते उन पेशी खां हिन पेशी ताईं हिते ई आहियूं